नाज़रीन में तरफ़ अवां खे ॿुधाईंदा हलूं त टंडे में ज़रई यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अज़हर लोची। जी अज़हर। सिंध यूनिवर्सिटी टंडेजाम के वाइस चांसलर सेक्रेटरी अॻियां मुलाज़िम जेके आहिनि गुज़िरियल 27 ॾींहनि खां एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त तव्हांजे मुलाज़िमनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अॼु असांखे 27 ॾींहं थी चुका आहिनि ऐं असांजा मसला जेके आहिनि सभु जाइज़ आहिनि। लिव इन कैशमेंट में असांजो जेको आहे हर साल मिलंदी आहे असांखे उहा लिव इन कैशमेंट ईद उल फितर ते मिलंदी आहे, पर अञा ताईं असांखे उहा न मिली आहे ऐं ॿिनि सभिनी यूनिवर्सिटियुनि में मिली चुकी आहे। ऐं लेबॉरेटरी असिस्टेंट जो मसइलो आहे ऐं असां DPC जेकी हर साल थींदी आहे मई जे महीने में थींदी आहे, अञा ताईं उहा न थी सघी आहे। 2014 खां वठी 2002 जे 5 महीने ताईं असांजूं मराहतूं रहियूं पियूं आहिनि। अगरि इन्हनि में ग्रांटूं मिलियूं हूंदियूं, यूनिवर्सिटी खे बजट मिलिया हूंदा, अगरि उहे केॾांहुं विया। ऐं हीअ जेके आहिनि 4-5 ॼणा आहिनि ऑफिसर जेको मिली भगत में वेठा आहिनि थिया। हर जेका फैसिलिटी अचे थी या हर फ़ैसिलो जेको थिए थो उहे सिर्फ़ु 4 ॼणा कंदा आहिनि। VC साहब खे सोचणु खपे जेको जाइज़ हक़ आहे, नाजाइज़ हक़ को बि न आहे। असां जेके बि सॼाण आहिनि, तंज़ीमूं आहिनि, आला हुकाम, वज़ीर आला, जेसि ताईं जेके बि ग़रीबनि जा हॾ ॾुखिया आहिनि, असां उन्हनि खे अपील था कयूं त अचो असांखां पुछो। असांजो को बि नाजाइज़ मुतालबो न आहे। असांजा जेके अरिड़हं मुतालबा उहे जाइज़ मुतालबा आहिनि, जेके हिमल जा न आहिनि, 2013 जा बि आहिनि। उनमें जेको लिव इन कैशमेंट आहे हर साल जेका असांखे ईद ते हज ईद उल फितर ते मिलंदी आहे, हज वारी ईद ते मिलंदी आहे। उन वारा 7.5% जो डिफरेंस रहियल आहे जेको 2013 खां रहियल आहे। हीअ इंतिज़ामिया उहो 2013 वारो बि न थी थिए। मां तव्हांजे मुलाज़िमनि अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असांजा अरिड़हं मुतालबा जाइज़ मुतालबा जेके वाइस चांसलर जेको आहे न पियो मञे। हिननि जा जेके मेन मुतालबा लिव इन कैशमेंट 7.5% गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां न पिया मिलनि। हिननि जो 27 ॾींहंनि खां जेको एहतजाजी धरणो जेको आहे उहो जारी आहे। ज़रूरत ॻाल्हि इहा आहे त सिद्ध हुकूमत खे घुरिजे त मामले जो फौरी तौर नोटिस वठी खेसि हिननि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जी।